वैसे बन ते कौन था हलो छा? अरे उन्हें बनी ते कौन हलंदुस। उतां को भी बचल जे ॻोठ जो माण्हू तो गुज़रे तो मुझो रत तो टिचके रत। वैसे जेको हुकुम कंदो न असां तव्हांजे मथां सिर बि ॾेई सघूं था। तव्हां छा कंदो? तव्हां पुलिस जे खौफ खां पोलिंग तां भॼी निकिरी वियो। तव्हां कंदो बचल जे राज वारनि सां झेड़ो। साईं असांजे लाइ छा हुकुम आहे? अरे झेड़ो थींदो, ज़रूर थींदो, पर पहिरियां मां बि त ॾिसां त तव्हां में झेड़े करण जी ताक़त केतिरी आहे। अरे ॻाल्हि ॿुध, तोखे तलाह जी चौकीदारी लाइ न करे रखियो अथमि त तूं राति जो घर वञी रन सां निंड्रू कर। वैसे असां त सॼी राति पे रोणींदा आहियूं, भले हिन हमरान खां पुछी ॾिस। अरे मूंखे इहा ख़बर आहे त बचल जे राज जा माण्हू रोज़ दुबन ऐं ढंढुनि मां मच्छी मारियूं हलिया था वञनि। छो? वैसे कुरड़ी का मोरा की का दुबे में मारे आ वजन, बाकी विकण वारी मच्छी तो कोन था मारे सघन। हिकड़े बोर जी साईं मच्छी मारे विया त छा थी पियो? मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो, जेकॾहिं बचल जे राज जो को बि माण्हू दुबन या ढंढ मां मच्छी मारे वियो न त तव्हां टिनी जी नौकरी ख़तम। कमदार बि वञी घर निंड करे। साईं बचल खान जे राज्य में त मुहाणनि जो आहे ई हिकिड़ो घर, बाक़ी ॿियो त को माण्हू रहे ई कोन जेको मच्छियूं मारे। वैसे बचल खाने जे भरिसां त रुगो ईदन वारनि जो घर आहे, ॿियो त केरु रहे ई कोन थो। वैसे ईदन त आहे बीमार, बाक़ी कादू जेको आहे उहो आहे ई कोन, बाक़ी इहो निभागो वलण इहो त आहे रोलू। मूंखे ॻाल्हियूं न ॿुधायो, मां इहो थो चाहियां त बचल जे राज जो को बि माण्हू तलाह जे वेझो न अचे। हाज़ुर साईं, ड्रेस बचल खाने जे राज जो जेको माण्हू पकड़े न तव्हां ॾे वठी ईंदुसि। अड़े मूंॾे वठी अचण जी कहिड़ी ज़रूरत आहे? उनखे पकड़े उन सां अहिड़ी जुठ कयो जो वरी तलाह जे वेझो अचण जी हिम्मत ई न करे। वैसे जेको तव्हांजो हुकुम। सुभाणे सिज उभरण खां पहिरियां बनीअ ते वञिजो ऐं बचल जे राज जो जेको बि माण्हू हथ अचेव उनखे मथे में धूड़ विझी कारो मुंहुं करे रवानो कजोसि। सुभाणे खां कलाक खन लाइ मां बि ज़मीन ते ईंदुसि। अड़े तूं हाणे वञ, वञी ढंढ संभाल। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।